NFT में घणा पैसा विधल हुया हाणे बंदि थी वई आहे? साईं असांजा पहिरियों हुया घटि में घटि 3-4 लख रुपया जेको आहे। ऐं 3-4 लख रुपयनि ते घणा ईंदा हुआ डेली? 3000 रुपया ॾियारी ईंदी जेको आहे। को ग़रीब मिसाल मो जहिड़ो माण्हू 30,000 उन में विझे पियो त उन ते घणा पिया अचनि? उन ते अचनि पिया जेको आहे 600 रुपया अचनि पिया तारीख़। 600-700 रुपया। हाणे त बंदि थी वई आहे। हा हाणे बंदि थी को वई आसरो आहे? बसि हाणे चवंदा हक लाला जो कमायूं जेको आहे तेल जो कमु आहे। हा चवंदा इहे इन्हनि शयुनि में कोई बि न आणे, हा कमु न करे त भली ॻाल्हि आहे। नेक्स्ट में हा अची हक लाला जी रोज़ी कयो, हक लाला जो कमायो, जेको हक लाला जो खाओ। ओके। अहिड़े फ्रॉड ऐपनि खां पासो कयो ऐं ॿिए कंहिंखे बि सलाह अहिड़ी न ॾियो। हिन भाउ जी बि दिमाग़ी हालत हाणे ॾाढी ख़राबु आहे। बहितर इहो ई आहे त तव्हां का प्रोफेशनल स्किल सिखो, जीअं ब्लॉक चेन थी वई, AI मशीन लर्निंग थी वई, डेटा एनालिसिस थी वई। बिल्कुलु फ्री ऑफ कॉस्ट इहे यूट्यूब ते पिया आहिनि। तव्हां पंहिंजो टाइम वेस्ट न कयो ऐं इहे स्किल सिखो। हीउ कोर्स तव्हांखे ॾाढो कमु ॾींदा अॻे ज़िंदगीअ में। हीउ फ्रॉड ऐप जीअं गैम्बलिंग ऐप इन्हनि खां पासो कयो।